यसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मोहब्बत सां वॾी आवाज़ सां ज़ौक़ ऐं शौक़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सय्यिदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुल्हिमना व मवाना व मलजाना हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। सुभान अल्लाह। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह करीम का दुआ है कि रब शाह से सभी की हिदायत नसीब फरमाए, मदीने वाले साईं की सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। अल्लाह करीम का दुआ है अल्लाह सभी को अच्छा पानी बारगाह अक़दस में कबूल फरमाए। नेकी दी ॻाल्हि ॿुधी ऐं उन जे मथां अल्लाह असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुरान मजीद फुरक़ान हमीद में जहाँ चंद आयतूं सूरह ज़ुख़्रुफ़ जो हिन फ़क़ीर तिलावत कयूं, जिनमें अल्लाह ताला क़यामत जे ॾिहाड़े जो हिकिड़ो मंज़र बयान फरमायो आहे। अल्लाह फरमायो त अल अख़िल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदू। गहरा दोस्त उन ॾींहुं हिक ॿिए जा दुश्मन बणिजी वेंदा। गहरा यार, दोस्त, अहबाब, साथी, दुनिया में गॾु रहण वारा क़यामत जे ॾिहाड़े हिक ॿिए जा दुश्मन बणिजी वेंदा। इल्लल मुत्तक़ीन, मगर जेके मुत्तकी ऐं परहेज़गार हूंदा उहे पंहिंजी यारी कोन छॾंदा। तनखे पैगाम मिलंदो, या इबादी ला खौफुन अलैकुमुल यौम वला अंतुम तहज़नून। ए मुझा बानो, ए मुत्तकी, ए परहेज़गारो, अज तव्हां जे मथां को खौफ नाहे ऐं न तव्हां खे गमगीन कयो वेंदो। वला अंतुम तहज़नून, ऐं तव्हां खे गम न ॾिनो वेंदो, परेशानियूं लाथियूं वेंदियूं। अल्लज़ीना आमनू बिआयातिना व कानू मुस्लिमीन। उहे मुत्तकी केर हूंदा? अल्लाह तो फरमाए जन असांजी आयतुनि ते ईमान आंदो ऐं इहे ई मुस्लमान आहिनि। ये इस्लाम वारा, ईमान वारा, दीन वारा, अल्लाह जे हुक्मन ते अमल करण वारा आहिनि। रब जे तरफां उन्हनि खे पैगाम मिलंदो, उदखुलुल जन्नत अंतुम व अज़वाजुकुम तुहबरून। हाणे तव्हां जन्नत में दाख़िल थी वञो। रब उन्हनि खे फरमाईंदो, हो त दुश्मन बणिजी विया, जेके बदख्वाह हुया, बदकार हुया, बुछड़नि कमनि करण वारा हुया, से पंहिंजी यारी में ई दुश्मनी इख्तियार करे वेठा। पर ये जेके सालिहनि जी जमात वारा हुया, अल्लाह वारनि सां मोहब्बत रखण वारा हुया, तक़वा ऐं परहेज़गारी इख्तियार करण वारा हुया, अल्लाह फरमाईंदो, उदखुलुल जन्नत अंतुम, तव्हां बि जन्नत में दाख़िल थियो, व अज़वाजुकुम, ऐं पंहिंजी ज़ालुनि खे बि गॾु जन्नत में वठी वञो। तुहबरून, सिर्फ जन्नत में न वञो बल्कि तव्हां ख़ुशि थी पोइ जन्नत में दाख़िल थियो। खुशी खुशी जन्नत में वञो। सुभान अल्लाह। हाणे हिन मुबारक आयतुनि में अल्लाह ॿिनि गरोहनि जो ज़िक्र फरमायो आहे, ॿिनि टोलनि जो ज़िक्र फरमायो आहे। ॿ टोला, ॿ गरोह अल्लाह ताला उन्हनि जे लाइ इरशाद फरमायो त इहे ॿ गरोह आहिनि। हिकिड़ा अहिड़ा माण्हू जेके यारियूं छीनी वेंदा, दोस्तियूं तोड़े वेंदा, संगत तोड़े छॾींदा, न को कंहिंजो पुरसाने हाल हूंदो, न को कंहिंजो मददगार हूंदो, न को कंहिंजो साथी हूंदो, न को उन्हनि जो को हाल भाई हूंदो। हिक ॿिए खां जुदा त थींदा पर दुश्मन बणिजी वेंदा। जुदाई अलॻि शइ आहे, जुदाई मामूली ॻाल्हि आहे, पर क़ुरान तो फरमाए उहे हिक ॿिए जा अहिड़ा दुश्मन बणिजी वेंदा, अहिड़ा दुश्मन बणिजी वेंदा जो हिक ॿिए खे अल्लाह जे साम्हूं, जीअं को माण्हू दुनिया में नाराज़ थींदो आहे, पोइ ॿुधाईंदो आहे हिन फलाणो हे कमु कयो आहे,
इन हे कम का जे मां चङो न आहे त तूं वरी कहिड़ो चङो आहे इल्ज़ाम तराशी कंदा आहियूं न यार दोस्त हिक ॿिए ते इल्ज़ाम हणंदा आहिनि क़यामत जे ॾियारे पोइ ईअं कंदा अलाह खे चवंदा त हिन मूंखे गुनाह जे लाइ भड़कायो हुयो मां यार हुयुसि हिन जो दोस्त हुयुसि हिन जी संगत में वेहण वारो हुयुसि हिन जी कचहरी में वेहण वारो हुयुसि अच वञ मुंहिंजी हिन वटि हुई हिन मूंखे गुनाह जो कमु सेखारियो हे फिलाणो गुनाह मूंखे हिन करायो फिलाणो गुनाह मूंखे हिन करायो हुयो हे चोरी ते वठी वियो चोरी ते वठी वियो मूंखे ज़िना कराई बदकारी कराई बेहयाई जो कमु कराई और ॿियो दोस्त चवंदो त जे मूं कमु करायो हुयो त फिलाणी कम ते तूं मूंखे वठी वियो आहे फिलाणो गुनाह जो कमु तो मूंखां करायो हुयो तव्हांजो हिक ॿिए जा ऐब अल्लाह जे आॾो ज़ाहिर करे ॿुधाईंदा ये दुश्मनी में मुराद इहा आहे हाँ उते विढ़ंदा कोन जहिड़ो कोन कंदा फसाद कोन कंदा हिक ॿिए धक कोन हणंदा अल्लाह जी कोरट हूंदी दुश्मनी मां मुराद इहो जेको बुछड़ो यार आहे जंहिंसां गॾु तूं वेही गुनाह जो कमु कंदो वञी जंहिंसां गॾिजी वेही माण्हू बदकारी जो कमु कंदो आहे गुनाह जी प्लानिंग कंदो आहे त हे गुनाह जो कमु कीअं कयूं हिन गुनाह जे कम में हिक ॿिए जो कीअं साथ ॾियूं उते हिक ॿिए जा ऐब ज़ाहिर कंदा हिक ॿिए जा गुनाह ज़ाहिर कंदा हिक ॿिए जो ख़ताऊं ज़ाहिर कंदा अल्लाह उन्हनि ॿिन्ही खे ऊंधे मुंहुं जहन्नम जी बाहि में उछलाईंदो ॿई यार जहन्नम जी बाहि में हूंदा उते उहे यार चवंदा या लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला ए काश जे मां हिनखे यार न बणाया क़ुरान थो फरमाए वो दोस्त चवंदो हो वो साथी चवंदो हो ए काश जे मां हिन फिलाणे माण्हू खे हिन चोर खे हिन ज़ानी खे हिन बदकार खे हिन पुछड़े कम करण वारे खे पंहिंजो यार न बणाया हा हिनखे पंहिंजो साथी न बणाया हा हिनखे पंहिंजो दोस्त न बणाया हा त अॼु हे जहन्नम जी बाहि न ॾिसणी पवे हा चवंदो या लैतनी अत्तखिज़तु मअर रसूल सबीला ए काश जे मां मदीने वारे साईं जी राह ते हलां हा ए काश जे मुस्तफा करीम जो रस्तो वठां हा तमन्ना कंदो उते क़यामत जे ॾियारे तमन्ना कंदो अल्लाह हाओ जे दुनिया में मदीने वारे जो साथ ॾियां हा हाओ जे मदीने वारे साईं जे रस्ते ते हलां हा हाओ जे मुस्तफा करीम जी राह वठी महबूब मुस्तफा करीम जे आशिकन सां गॾु सफ़र कयां हा का ॻाल्हि सम्झो था हाणे कोन था सम्झो या लैतना सभई गॾिजी चवंदा उहे सभई जॾहिं जहन्नम में किरिया वेंदा ए यार दोस्त गॾिजी जहन्नम में उछलाया वेंदा ए पुछड़ी यारी रखण वारा बुरी यारी रखण वारा बदकारी जी यारी रखण वारा जॾहिं वेंदा जहन्नम जे दरवाजे ते बि चवंदा या लैतना अतअना अल्लाह व अतअना रसूला ए काश जे अल्लाह ऐं उन जे रसूल जी इताअत कयूं हा मदीने वारे साईं जी पैरवी कयूं हा वो जेके सागे माना हूंदा घटाई सी को घटाई सो साले जे जन्नत में वेंदा उन्हनि खे ॾिसंदा त वाह जो नेमत उन्हनि खे मिलियो आहे ये दस्तगीर जा मुरीद मुर्शिद दिलबर साईं जी तालीम ते अमल करण वारा दीन ते हलण वारा सुन्नत जी पैरवी करण वारा ये जो जन्नत में वेंदा इनामन सां इकरामन सां हज सां राज सां इज्जत सां जन्नत में जो दाखिल कया वेंदा ते बुरा माण्हू बुरी यारी रखण वारा चवंदा या लैतनी कुंतु मअहुम फअफूज़ फौज़न अज़ीमा ए काश जे असां इन्हनि सां यारी रखूं हा इन्हनि जे टोले में हुजूं हा त असांखे ज़बरदस्त कामयाबी अता कई वञे वरी को सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ में आई अलाई कोन आई क़यामत जे ॾियारे तमन्ना करे क़यामत जे ॾियारे सथ रखे अल्लाह जे दिल पर साईं सां सची यारी रखां उते क़यामत में तमन्ना करे अल्लाह जे करमी हिन खे ज़िक्र कंदा हुया उन्हनि सां गॾिजी वेही ज़िक्र कयां हिननि सां गॾिजी वेही तबलीग कयां हिननि सां गॾिजी वेही क़ुरान पढ़ा हदीस
ईमान सिखा हा उते तमन्ना करे उते ये जो मान तो जो कुरान तो फरमाया त साले दी संगत में विया कुंतुम मअहुम एकाज मा इनन सा गड हो जा जे उते दुनिया दी आखिरत में तमन्ना करन का भलो आ ते हिते ही अगर साले में सुभान अल्लाह हिते ही ऐसा याद रखो ना समझो दारे कोना समझो जे अॼु अल्लाह ताला मौक़ो ॾिनो अॼु असांजे करे उन्हनि सां अल्लाह वारनि सां सालिहनि सां मोहबत रखण वारा बणिजी वियासीं सुभान अल्लाह क़यामत जे ॾियारे इहा ख़्वाहिश न रहंदी एकाश हीअं कया हा हूअं कया हा क़यामत में त ईअं चवंदासीं वाह वाह जो संगत नसीब थी वाह वाह जो यारी रखी हुई सी वाह वाह जो दिल पर साईं सां संगत रखी हुई सी सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो सही मुस्लिम शरीफ में हदीस हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए त इन्ना अल्लाह तआला यक़ूलु यौमल क़ियामत क़यामत जे ॾियारे अल्लाह फरमाईंदो रब्बे कायनात पंहिंजे बाननि सां मुखातिब थींदो हाणे सही अल्लाह साम्हूं हूंदो हे जेका मखलूक आहे इंसान आदम खां वठी आखिरी इंसान ताईं हर इंसान महशर में हूंदा अल्लाह ताला फरमाईंदो अयनल मुतहाबून बिजलाली उहे माण्हू किथे जेके अल्लाह जे ख़ातिर हिक ॿिए में मोहब्बतूं रखंदा हुया अब सुजान वेठा आहियो अल्लाह पुछंदो अयनल मुतहाबून बिजलाली अल्लाह जे जलाल जे खातिर अल्लाह जी मोहब्बत जे खातिर अल्लाह जी ज़ात जे खातिर जेके माण्हू हिक ॿिए में मोहब्बतूं रखंदा हुया से किथे सुभान अल्लाह माण्हू ज़ाहिर थींदा अल्लाह फरमाईंदो अल्यौम उज़िल्लुहुम फी ज़िल्ली यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्ली क़यामत में को सायो नाहे सिवाय अल्लाह जे अर्श जे साए जे जेके अल्लाह खातिर हिक ॿिए में मोहब्बत रखंदा हुया अचो अचो अॼु मां तव्हांखे पंहिंजे अर्श जे साए जे हेठां वेहारियां वरी को सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿी हदीस मुबारक आहे हज़रत इमाम बैहक़ी शुअबुल ईमान में यह हदीस मुबारक आंदी है हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लो अन्न अब्दैन तहाबा फिल्लाहि अज़्ज़ व जल्ल वाहिदुन फिल मशरिक़ व आखिरु फिल मग़रिब बजना माण्हू हिक ॿिए में मोहब्बत रखनि था मुसलमान ब ईमान वारा हिक ॿिए में मोहब्बत रखनि था हिकिड़ो ओलह में तो रहे ॿियो ओभर में तो रहे हिकिड़े जी जाइ ओलह में आहे घर ॻोठ कारोबार वापार तिजारत ओलह जे पासे आहे यानी कि दूर है हिक ॿिए खां हिकिड़ो मशरिक़ में तो रहे ॿियो मग़रिब में तो रहे त जमा अल्लाह बैनहुमा यौमल क़ियामत हिक ॿिए में मोहब्बत हूंदनि हिक ॿिए में चाहत हूंदनि त क़यामत जे ॾियारे अल्लाह हिननि ॿिन्ही खे गॾु उथारींदो दिल पर साईं तो रहे मातरी में को फकीर रहे तो कोलारजी में को बदीन में को हैदराबाद में को ठट्टे में को साईं मुझा सांगड़ में को दादू में को किथे हिक ॿिए खां दूर आहिनि कब्रूं अलॻि ठहियूं मज़ारूं अलॻि ठहियूं क़यामत जे ॾियारे उथंदा त गॾु उथंदा नबी साईं फरमायो जीअं जो इसराफील सूर फूकींदो जे साॻिए माण्हू हूंदा त उहे बेखौफ़ थी उथंदा जे पुछड़ा माण्हू हूंदा त उनखे उहो सूर जो आवाज़ ख़ौफ़नाक महसूस थींदो टिकी उथंदा ख़ौफ़नाक थी गज़बनाक थी उथंदा ख़ौफ़ ज़दा हूंदा परेशान थी वेंदा अचानक जो उथंदा
ये परेशानी में जो चला जेकरे बदकार हुंदा त यारी बदकार वाली हुंदी दिसंदो मुझे यार पुछड़ो हाने हे बचांदम में विदो मां बचांदम में विदो अन्या परेशानी वधी विदी पर एकड़ो मानो गुनाहगार हुंदो मोहब्बत अल्लाह वारन सां हुंदो सुभान अल्लाह जिए जो उथंदो हेबत नाक थी उथंदो टिपी कबर मां उथंदो नजर मोनस त गट त अल्लाह वारे सां है वो जगह हैबत तारी थी वो जो खौफ तारी जो खबर हुई तो साले तो जन्नत में भी दो ना कि अल्लाह वालो तो जन्नत में भी दो या अमल दुनिया में जे सामो होया इन नमाज न छडी अल्लाह जो फरमान न छजो अल्लाह जे हबीब जी इताअत न छडी बदकारी के रास्ते ते न आयो खबर हुई से अमल वारो तेरी गद हिदसा आया तो क़यामत जो दिहाड़ो आए अगर चे गुनाहगार आया साले जे सदके रब मुखे जन्नत में उमारे वरी जो सुभान अल्लाह अल्लाह रब्बी के गड्डू थारे उच्च हो मो वनी क्या होते दादू में बे मुल्क में ओला में वनी मो अल्लाह हवाले की कब्र कई ओ भर में क़यामत जे दिहाड़े गद जो थना एक में जदिसी हैरत में पेजींदा हे छा माजरा है असा गद कियो चायो अलग होयासी एक जहां ते न होयासी अल्लाह फरमाइंदो हाज़ल्लज़ी कुंत तुहिब्बुहु फिया यो इन जे करे तवा के गद्दो थारे होयम जो मु अल्लाह जे खातिर तवा दुनिया में एक बे में मोहब्बत रखना होयो अज मु अल्लाह तवा के गदाए छजो आहे अना जोर सा चो सुभान अल्लाह कादा समझो था ले कोदा समझो ओहो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल मरउ मअ मन अहब क़यामत जे दिहाड़े इंसान उन सां गॾु हूंदो जंहिंसां उन जी मोहब्बत हूंदी जंहिंसां वो मोहब्बत रखे थो हदीसूं गौर सां ॿुधंदा वञो सम्झंदा वञो ऐं पंहिंजे हाल जो इस्लाह कंदा वञो त असांजी यारी कंहिंसां आहे असांजी संगत कंहिंसां आहे असांजो उथण वेहण कंहिंसां आहे असांजे दिलि जो ताल्लुक़ कंहिंसां आहे मुंहिंजे हाल जी मूंखे ख़बर आहे तव्हांजे हाल जी तव्हांखे ख़बर आहे दिलि जा आवाज़ हर को पंहिंजा पाण ॼाणे थो न अब मोहब्बत कंहिंसां आहे चाहत कंहिंसां आहे सो त तव्हांखे ख़बर आहे न जेकरे तुझी यारी बुरे माण्हू सां आहे त अॼु हितां तौबह ताइब थी पोइ मोहब्बत कैसा रखनी है हाणे तो अगर ज़ाहिर है यो मां तोखे ॿुधायां जेके आस्थाने ते वेठो ई हुन सां मोहब्बत रखी न का वधीक ॿी का मोहब्बत तोखे खपे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या इंसान पांजे यार सा महबूब सा गड हुंदो हाने को कैसा दिल लाए को कैसा दिल लाए जेजी मोहब्बत अल्लाह वारन सा होजे जेजी मोहब्बत मदीने वाले साईं सा होजे क़यामत जे दिहाड़े जमाल मुस्तफवी सा मोहब्बत रखण वारो अल्लाह वारन सा मोहब्बत रखण वारो महबूबन करीमन जे यारन सा मोहब्बत रखण वारो अहल बैत अतहार सा मोहब्बत रखण वारो दिल में ज़हरा जे बच्चन जी मोहब्बत पालण वारो नबी जे शहजादन सा हुब रखण वारो शेखैन करीमेन नबी जे मज़ार सा गद भाकर पाए सुमण वारन सा मोहब्बत रखण वारो मौला अली सा हुब रखण वारो अहल बैत अतहार असहाबन सा मोहब्बत रखण वारो क़यामत जे दिहाड़े उथंदो त मदीने वाले जी रिफाकत में अहल बैत जी रिफाकत में महबूब जे असहाबन जी संगत में वलियन की छप्पर छाव जे हेठा महबूब जे झंडे जे हेठा पहुंचाया साईं किताब लिखियो लिवाउल हम्द जी हकीकत ये किताब पढ़ो त अल्लाह जे हबीब के अल्लाह हम्द जो झंडो दीदो तारीफ जो हम्द जो झंडो अल्लाह अता फरमाइदो
जेको उन झंडे जे हेठां जमो थियो सो बख़्शिजी वियो। चओ सुभान अल्लाह। जेको महबूब जे झंडे जे हेठां जमो थियो सो बख़्शिजी वेंदो। हर नबी पंहिंजो पंहिंजो झंडो खणी ईंदो, उनजे हथ में हूंदो, उहे पंहिंजी पंहिंजी टोले सां गॾु हूंदा। महबूब जे हथ में सभ खां ऊचो हमद जो झंडो हूंदो। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। परी का आशिक़ ॾिसंदो इहो मदीने वारे साईं जो झंडो बीठो परे खां नज़र पवंदी, दौड़ी वञी उते पहुचंदा। यार हेॾे मथां फासी वञो, मथां मलाइक ॿधी वञनि, हल हिते हलो, हिते मलाइक वेठो कोन ईंदा। एॾे रहमत वारा ईंदा, जहन्नम वारा कोन ईंदा। उन झंडे जे हेठां जेको जमो थियो सो बख़्शिजी वियो। इन झंडे जे हेठां उहा जमात जमो थींदी जेके अल्लाह जे ख़ातिर हिक ॿिए में मोहब्बतूं रखण वारा। वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ॿी हदीस मुबारक हज़रत इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैहि या उलूमुद्दीन में आंदी आ। मदीने वाले साईं फरमायो इन लिल्लाहि तआला इबादन, अल्लाह ताला जा हिकड़ा बाना आहिनि, यूदउ लहुम यौमल क़ियामतिल मनाबिर यक़उदून अलैहिमा अलैहा हुम कौमुन लिबासुहुम नूर। क़यामत जे ॾियारे उहे ईंदा, अर्श जे हेठां नूर जूं कुर्सियूं रखाई वेंदियूं। हाणे मां तकरीर करण जे लाइ वञा त प्लास्टिक जी कुर्सी रखी आहे, प्लास्टिक जी कुर्सी ते वेही साईं तकरीर करे। क़यामत जे ॾियारे अल्लाह जी स्टेज जो लॻंदी त उन में नूर जा मिंबर रखाया वेंदा। अल्लाह फरमाईंदो, हा मदीने वाले साईं फरमायो उन्हनि खे कपिड़ा ओढ़ाया वेंदा, से बि नूर जा हूंदा। साए रंग जो नूर उन्हनि जे जिस्म ते चमकंदे नज़र ईंदो। साए रंग जो नूर। चओ सुभान अल्लाह। साए रंग जे नूरानी लिबास उन्हनि जी शर्मगाह खे ढकियो वेंदो। बाक़ी सॼी दुनिया बेलिबास हूंदी। हे अल्लाह वारा, हे नूर जे मिंबरनि ते वेहण वारा, अर्श जे हेठां अल्लाह जी कुर्बत में नूरानी लिबास सां ख़ुशी में मसरूर ऐं महज़ूर नज़र ईंदा। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, मन हुम या रसूल अल्लाह, उहे केर माण्हू हूंदा? महबूब जन के एडी इज्जत ॾिनी वेंदी। काल अल मुतहाबून फिल्लाह वल मुतज़ाविरून फिल्लाह वल मुतजालिसून फिल्लाह। जेके ॻाल्हि में बढ़िया सोचो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो ये उहे खुश नसीब हूंदा अल मुतहाबून फिल्लाह, जेके अल्लाह जे ख़ातिर हिक ॿिए में मोहब्बत रखण वारा हूंदा। वल मुतज़ाविरून फिल्लाह, अल्लाह जे ख़ातिर हिक ॿिए जी ज़ियारत करण जे लाइ घरां निकिरंदा। वल मुतजालिसून फिल्लाह, ऐं मजलिस सजाईंदा इन जे लाइ जो अल्लाह खे राज़ी कयो। रब जे ख़ातिर मजलिसूं सजाईंदा, रब जे ख़ातिर हिक ॿिए जो दीदार कंदा, रब जे ख़ातिर हिक ॿिए में मिलंदा, अल्लाह जे ख़ातिर हिक ॿिए में मोहब्बत रखंदा। अल्लाह फरमाईंदो तव्हां अचो मुंहिंजे अर्श जे हेठां जमो थियो, मां अल्लाह तव्हांखे बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ओ हीअ जेका मजलिस आहे अॼु सजायो वेठो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। हिते असांजे अचण जो मक़सदु छा आहे? दिलबर साईं हितां हलणु आहे। हाँ असांजो को दुनिया जो मक़सदु आहे? असां हिते अल्लाह जे लाइ जमा थिया आहियूं। अब वञूं था माहवार महफ़िल आहे, पहिरियों आचर आहे, मुर्शिदनि जे आस्थाने ते वेंदासीं, दीन सिखंदासीं, क़ुर सिखंदासीं, हदीस पढ़ण खां मिलंदी, ॿुधण खां मिलंदी, अमल वारियूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं, दीन सिखी ईंदासीं, अल्लाह ख़ातिर आयासीं, रब जे ख़ातिर मजलिस सजाईसीं। ॾिसो हर टे ॻाल्हियूं मदीने वारे साईं फरमायूं, टई ॻाल्हियूं हिन मजलिस में तव्हांखे नज़र ईंदियूं। हिकिड़ो मोहब्बत, ॿियो ज़ियारत, ॿियो मजलिस। टई ॻाल्हियूं ॿुधायो ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम आहे, महबूब जी हदीस ते दिल पर साईं हर वक़्त असांखे अमल कराए छॾियो। अल्लाह हयाती ॾींदो दिल पर साईं खे, अल्लाह केतिरी ज़िंदगी अता फरमाईंदो। चओ आमीन। सुभान अल्लाह।
मदीने वाले साईं फरमायो जेके अल्लाह जे खातिर एक ॿिए जी ज़ियारत कंदा आहिनि मिलण जो माना मुलाकात जो सबब ही उठे वञो था अल्लाह वारे जे दरबार में अल्लाह जो दीन ॿुधाईंदो इन जे करे ज़ियारत कर मदीने वाले साईं फरमायो इहा ज़ियारत उन जे गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वई सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या तो सुभान अल्लाह दुनिया जे यार खां बेहतर अदीमी यार ठाही हा दुनिया जे यार खां बेहतर दुनिया जो यार ठाही माल जे लाइ यारी रखी दुनिया जे व्यापार जे लाइ यारी रखी इज्जत जे लाइ यारी रखी दुनिया जे सबब जे लाइ यारी रखी पर मुझे मुर्शिद फरमाए ये यारी रखी त दीन जे खातिर रखो जेका दुनिया में नफ़ो दी गई त कब्र हशर में भी फायदो पहुंचाईंदी दुनिया जे यार खां बेहतर आदमी यार ठाही नबी जो फरमान बुधो मुझे दिल पर सा बेवफा बन जियो मदीने वाले सा बेवफा बन जियो न कुरान पढ़ी न हदीस पे अमल कई महबूब सा धोखो कई सो तो सा केड़ो सच्चो थींदो यारी उन सा रखो जेको मदीने वाले साईं सा वफादार आहे सच्चो नहीं नबी सा जो सो तो सा छा सच्चो थींदो सो तो सा छा सच्चो थींदो एड़े बेर माण्हूअ सां न तूं
ॾाढो कमाल जो आहे तॾहिं दिल जी जो सॼो पढ़ी ॿुधाया था मिलियो अथई गंज मालिक जा है तभी तो में शुक्र ना है तभी तो में शुक्र ना है खुदा जो माल मोहताजन मथा दम दम लुटाया खुदा जो माल मोहताजन मथा दम दम लुटाया भलो नाच गानन खा नबी जी नात गाया ओ दिल पर साईं कर्ज ना खण जा कर्ज एक मर्ज मोहलिक आ कर्ज एक मर्ज मोहलिक आ किनात नहीं किफायत सा पंहिंजो वेड़ो वसाईहा चओ सुभान अल्लाह किनात नहीं किफायत सा पंहिंजो वेड़ो वसाईहा दुनिया जे यार खां बेहतर को दीनी यार ठाहीहा दुनिया जे यार खां बेहतर सुभान अल्लाह हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह ने अल्लाह ताला को फरिश्तो मोकिलियो अल्लाह फरमायो ए मूसा ओ मूसा मुझे ला कोमल कयो अथई कि न मुझे ला कोमल कयो अथई ए मूसा मु अल्लाह जला कोमल कयो अथई हजरत मूसा कलीमुल्लाह अर्ज़ कयो मुंहिंजा मौला तुंहिंजी रज़ा जे ख़ातिर मूं नमाज़ पढ़ी मूं रोज़ा रखिया मूं ज़कात ॾिनी सदका कया तूं अल्लाह जे ख़ातिर तुंहिंजो ज़िक्र कयुमि तो अल्लाह खे राज़ी करण जे लाइ नमाज़ूं पढ़ियुमि तहज्जुद पढ़ियुमि रात जो उजागो कयुमि अल्लाह फरमायो ए मूसा इहा नमाज़ त तुंहिंजे लाइ हुई रोज़ो त तुंहिंजे लाइ हुयो हज तुंहिंजे लाइ हुयो ज़कात तुंहिंजे लाइ हुई ॿुधा मूं अल्लाह जे लाइ तो कहिड़ो अमल कयो अर्ज़ कई मुंहिंजा मौला मूं मूसा खे ॿुधा ख़बर थी पवे त तुंहिंजे लाइ कहिड़ो अमल कयो ईंदो आहे तुंहिंजे लाइ कहिड़ो अमल कयां हे मुंहिंजा करीम रब मूंखे पतो नथो पवे कीअं ख़बर पवे त तो लाइ कहिड़ो अमल कयो ईंदो आहे अल्लाह फरमायो मूसा मुंहिंजे लाइ अमल इहो आहे जो मूं अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर कयई मूं अल्लाह वारे सां दोस्ती रखी मूं अल्लाह जे ख़ातिर मुंहिंजे के दोस्त सां दोस्ती रखी साले खे पंहिंजो यार बणाई मुंहिंजे ख़ातिर मुंहिंजे के दुश्मन खे पंहिंजो दुश्मन बणाई पंहिंजी ज़ात जे लाइ दुश्मनी न रखी मूं अल्लाह जे ख़ातिर मुंहिंजे दुश्मन खे पंहिंजो दुश्मन सम्झई इहो मूं अल्लाह जे लाइ अमल आहे मुंहिंजी यारी जे ख़ातिर कंहिंखे यार बणा मुंहिंजी दुश्मनी जे ख़ातिर कंहिंखे दुश्मन बणा इहो अमल तुंहिंजो मूं अल्लाह जे लाइ आहे वरी जो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि हजरत सैयदना अबू इदरीस खौलानी रज़ियल्लाहु ताला अन्हु ये हदीस मुबारका मोहत्ता इमाम मालिक में आई है हजरत अबू इदरीस खौलानी बड़ो जय्यद आलिम थी गुजरियो फकीह मुहद्दिस थी गुजरियो ताबई हुयो अल्लाह वारो हुयो हजरत सैयदना इदरीस फरमाए मां सफर करे हदीस सिखण जे लाइ हदीस पढ़ण जे लाइ घरां निकतुस त दिमश्क शहर शाम मुल्क जो दिमश्क शहर इते नबी जो सहाबी हजरत सैयदना मुआज बिन जबल रहंदो आहे जेको मदीने वारे साईं जी हदीस ॿुधाईंदो आहे मां वञा वञी हजरत मुआज खां क़ुरान सिखी अचां हदीस
हदीस सीखी है जा हजरत सैयदना अबू इदरीस खौलानी तो फरमाए दिमश्क की मस्जिद में आए उस मुरिठो एकड़ो नौजवान आ शिकिल ॾाढी सोहणी है सुभान अल्लाह दंद चमकदार हुइस चेहरो हसीन हुइस अखियूं खूबसूरत हुइस ऐं माण्हुनि खे क़ुरान पढ़ी पियो ॿुधाए हदीस पढ़ी पियो ॿुधाए माण्हुनि में कोई इख्तिलाफ पियो थिए कंहिं ॻाल्हि में उहे मुख़्तलिफ़ ॻाल्हि पिया कनि त उन वटि अचनि पिया सो ॻाल्हि करे पियो त माण्हुनि जा झगड़ा ख़तम पिया थी वञनि इख्तिलाफ ख़तम पिया थी वञनि मूं पुछा कई त हे नौजवान केरु आहे किथां जो आहे चयो वियो त तूं सुञाणी नथो हे मदीने वारे साईं जो असाबी हज़रत मुआज़ बिन जबल आहे सुभान अल्लाह मुआज़ बिन जबल के मां इन सां मिलण जे लाइ आयो हुयुसि तकड़े वियुसि पर हज़रत मुआज़ हीअं घर ॾे निकिरी नमाज़ जो टाइम थी वियो माण्हुनि जी रश हूंदी मिलण जो टाइम कोन मिलंदो हिकिड़े दिहाड़े हज़रत अबू इदरीस तो फरमाए सवेर फज्र जे टाइम ते नमाज़ पढ़ी मां सवेर साठो आयुसि हज़रत मुआज़ मस्जिद में सवेर जे पहुतो नमाज़ पढ़ी हाणे मां जे घर में वेठो सां नमाज़ पढ़ी वठे तेरे सां कचहरी कया नमाज़ पढ़े तेरे सां ॻाल्हि ॿोल कया जे जो नमाज़ पढ़ी सलाम फेरी मुड़े मुतवज्जे जो पुछा की केर आहीं किथां आयो आहीं मूं पहिरां एतिरी ॻाल्हि करे ॿुधाई साईं फलाणे शहर जो आहियां परे खां पंधु करे रुॻी इन नियत सां आयो आहियां त तव्हां खां हदीस पढ़ां ऐं ख़ुदा जी इज़त जो कसम मूंखे तोसां मुहबत आहे हज़रत अबू इदरीस तो चवे ओ हज़रत मुआज़ ओ नबी जा सहाबी अल्लाह की ज़ात जो कसम रब जे खातिर मां तोसां मुहबत थो रखां हज़रत मुआज़ मूंखे ॾिसी चयो अल्लाह रब जी ज़ात जो कसम तोखे मूंसां मुहबत आहे तवज्जो मुड़िया अबू इदरीस जो अल्लाह जो कसम तो मोहब्बत हज़रत मुआज़ वरी जो अल्लाह जो कसम तो मूंसां मोहब्बत हज़रत अबू इदरीस ॿीहर जो अल्लाह जो कसम मूंखे तोसां मोहब्बत वरी जो दफ़ो चयो अल्लाह वारनि जी कचहरी ते सुबुह जो ज़िक्र जारी थी वियो सुभान अल्लाह मदीने वाले साईं ने फरमायो यारी किन सबबन जे करे रखबी आहे मोहब्बत किन सबबन जे करे रखबी आहे जंहिंजे चेहरे खे ॾिसण सां तव्हांखे अल्लाह यादि चओ सुभान अल्लाह जंहिंजे अमल सां तव्हांखे आख़िरत यादि अचे जंहिंजी गुफ़्तगू सां तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो थिए उन सां मोहब्बत रखबी आहे अल्लाह वारनि जी सोबत में वे अज़ खुद ज़बान चवंदी अल्लाह अल्लाह ज़बान खुद को चवंदी अल्लाह सुभान अल्लाह हज़रत मुआज़ बुलंद आवाज़ जो अल्लाह हज़रत अबू इदरीस जो अल्लाह की ज़ात जो कसम हज़रत सैयदना मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु तआला अन्हु उनके वेठो कयो ठाकुर बातो उनके फरमाए तो बोले वाकई में तो या गवाही ॾिनी अल्लाह जे खातिर तूं मूंसां मोहब्बत तो रखी हलिया त मां तोखे मदीने वारे साईं की हदीस ॿुधायां महबूबन फरमायो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह फरमायो क़ाल अल्लाह ताला रब फरमायो वजबत महब्बती लिलमुतहाब्बीन फ़िया वलमुतजालिसीन फ़िया वलमुतज़ाविरीन फ़िया वलमुतबासिरीन फ़िया अल्लाह फरमायो मुझे दिल पर नबी दी ज़बानी अल्लाह तो फरमाए मूं रब जी मोहब्बत उन माण्हू जे लाइ वाजिब थी वई जेके मुझे खातिर हिक ॿिए में मोहब्बत रखंदा आहिनि मुझे खातिर हिक ॿिए में मजलिसूं सजाईंदा आहिनि मूं अल्लाह जे खातिर हिक ॿिए जी ज़ियारत करण जे लाइ वेंदा
वींदा आहिनि इन्हनि ॿारनि जे लाइ मुंहिंजी मोहबत वाजिब आहे। आखिर ताईं वारा चओ सुभान अल्लाह। अंदाज़ो लगा जे रब पाण फरमाए मुंहिंजी मोहबत वाजिब आहे, अल्लाह फरमाए मुंहिंजी मोहबत वाजिब आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सो माण्हू दोज़ख में कीअं वेंदो जेको अल्लाह जो महबूब हुजे? सो माण्हू मुश्किलुनि में कीअं पवंदो जेको अल्लाह जो महबूब हुजे? कर्ज़न मर्ज़न में कीअं पवंदो जो अल्लाह जो महबूब हुजे? अल्लाह चाहींदो आहे जो पंहिंजे ॿारनि खे मुश्किल में विझनि। चओ सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूलल्लाह। सुभान अल्लाह। हजरत सय्यदना अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु की रिवायत का जेका हिलियतुल औलिया आनिया इमाम तबरानी पंहिंजे तफसीर में आनिया, इमाम सुयूती तफसीर दुर्रे मंसूर में यह रिवायत आनिया। हजरत सय्यदना इब्न अब्बास को फरमाए मदीने वाले साईं फरमायो तव्हां खे ॿुधाया त जन्नती के राह में तव्हां खे ॿुधाया जन्नती केर है? जन्नती केर है? साईं ने फरमाया मदीने वाले साईं ॿुधाया तव्हां खे जन्नती केर है? आओ या रसूल अल्लाह ॿुधायो जन्नती केर है? मुंहिंजे दिल पर नबी फरमायो ॿुधो नबी जन्नती आहिनि, हिकिड़ा नबी जन्नती मदीने वाले साईं फरमायो सिद्दीक जन्नती है, अस्दिका सिद्दीक जन्नती है। ऐतिया वे मानू जेके अल्लाह जी राह में शहीद कया विया से शहीद जन्नती है। ऐं चोथों वो मानू जेके दूर इलाइक़े में रहंदा आहिनि, परे परे इलाइक़े में रहंदा आहिनि, पर उन्हनि जी अल्लाह जे ख़ातिर हिक ॿिए में मोहब्बत आहे। उन्हनि मोहब्बत जो मक़सद अल्लाह जी रज़ा है, अल्लाह जी चाहत आहे, रब जे ख़ातिर हिक ॿिए में मोहब्बत रखंदा आहिनि। ये ॿ मुस्लमान भली पूरा इलाइक़नि में रहण वारा आहिनि, गॾु कोन रहिया, मिलिया कोन, गॾिया कोन, पर दिल में हिक ॿिए जे लाइ मोहब्बत आहे। जोर सां सुभान अल्लाह। नबी ने फरमाया कि ये बई जन्नती। तुम जो सुभान अल्लाह केड़े ख्याल में घुमाए? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हदीस समझी? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ध्यान में ले सुभान अल्लाह। एतरी हदीस ॿुधाई कुछ त याद कई हूंदव। सुभान अल्लाह। भला पियो याद हुजे न हुजे याद हूंदी त असांखे दिल पर साईं सां मोहब्बत आहे, मोहब्बत याद हूंदी न इंशाअल्लाह। अल्लाह कबो मरण ताईं ये ॻाल्हि याद अल्लाह आमीन। नबी साईं फरमायो ये जेके ॿ मोहब्बत रखण वारा आहिनि, जीअं नबी जन्नत में वेंदा, सिद्दीक जन्नत में वेंदा, शहीद जन्नत में वेंदा, ये हिक ॿिए में मोहब्बत रखण वारा अल्लाह जे ख़ातिर दुनिया जे लाइ न, दुनिया जे असबाब जे लाइ न, हिकिड़ी यारी हूंदी आहे दुनिया जे ख़ातिर, रिश्तेदारी जे ख़ातिर, सौट आहे मासात आहे, हुन सां हिकिड़ो ताल्लुक हूंदो आहे। भली इख़्तिलाफ़ात केतिरा बि हुजनि पर मिठी माइटी जे करे कुझु न कुझु उनुस हूंदो आहे, भाईटी हूंदी आहे, रत जो जी छिक हूंदी आहे। उन मोहब्बत जे लाइ न, मोहब्बत आहे अल्लाह जे लाइ। फिलहाल माण्हू क़ुरान ॿुधाईंदो आहे, मदीने वारे जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे,
महबूब सोने जो फरमान ॿुधाईंदो आहे इन नियत सां हिक में मोहब्बत आहे मदीने वाले साईं फरमाए पई जन्नत में सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह ऐं बिदाया व निहाया में ये रिवायत आई है हजरत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन चओ सुभान अल्लाह हजरत सैयद शुहदा इमाम हुसैन जो शहजादो इमाम सज्जाद हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन तो फरमाए तजाम जे दिहाड़े अल्लाह ताला अगर कोयन हरनी के जुमो फरमाइंदो क्यों मजे दिहाड़े पेरी उम्मतूं ईंदड़ उम्मतूं हर मानू जुमो थींदा क़यामत में जड़े सब जुमो थी वेंदा हाणे अल्लाह पढ़े ॾियण वारे के पढ़े ॾियण जे लाइ अमर फरमाइंदो हिकिड़ो मुनादी ॾियण वारो ईंदो ऐं चवंदो ए अल्लाह जा पाड़े सिरियो ओ अल्लाह जे पाड़े में रहण वारो ओ उहे माण्हू जेके रब जे पाड़े में रहंदा हुआ अल्लाह जा पाड़े सिरी से अचो ऐं सभु जन्नत में रवाना थी वञो अल्लाह जा पाड़े सिरी अचो केरु अचो अल्लाह ॻाल्हायो रब जा पाड़े सिरी जेके अल्लाह जा पाड़े सिरी से अचो सभई ईंदा उहे टोल अल्लाह जा पाड़े सिरी केरु अॻे हदीस में बयान थिए थो सभई ईंदा जन्नत जे दरवाज़े ते जो पहुचंदा त जन्नत जो दारो रिज़वान सोच वधो था किथे था वञो किथे वञण जो इरादो कयो अथव चवण लॻा त असांखे अल्लाह ताला जन्नत में मोकिलियो आहे जन्नत में था वञो रिज़वान को छा कंदो ए ख़ल्क़ पोयां बीठी आहे छा हिसाब किताब पूरो थी वियो हिसाब किताब थी वियो माण्हू अल्लाह के हिसाब ॾेई छॾियो तो तव्हां अॻवाटी जन्नत में था वञो से चवंदा न हिसाब अञा पूरो न थियो आहे अल्लाह असांखे बिना हिसाब जे जन्नत में रवानो कयो आहे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह रिज़वान ओके चली दो बियो बियो ये वरी कीअं थींदो हिसाब ॾिनो ई कोन अथव इहे जन्नत में वञो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह रिज़वान पुछा कदो भला कहिड़ो सबब आहे जो तव्हांखे अल्लाह पंहिंजे महिरबानी सां बिना हिसाब जे जन्नत में रवानो कयो आहे हे माण्हू चवंदा असां अल्लाह जा पाड़े सिरी आहियूं असां अल्लाह जे पाड़े में रहण वारा आहियूं हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन तो फरमाए वो रिज़वान वो जन्नत जो दारो वो पुछा कंदो ए अल्लाह जा पाड़े सिरियो रब जो पाड़ो कीअं अल्लाह जो मोहल्लो कीअं से चवंदा असां अल्लाह जे ख़ातिर हिक ॿिए में मोहब्बत रखंदा हुआसीं अल्लाह जे ख़ातिर हिक ॿिए में चाहत रखंदा हुआसीं रब जे ख़ातिर हिक ॿिए में उल्फत रखंदा हुआसीं इन अमल के अल्लाह पंहिंजे पाड़े सिरी हुअण जो सबब ॿुधायो आहे रिज़वान ख़ुश थी चवंदो ए ख़ुशनसीबो वाक़ई महशर में तव्हां सभ खां वधीक इज़त वारा आहियो हाणे अचो अचो बिना के रुकावट जे सलामतीअ सां ख़ुश थी बहितरीन अजर हासिल कंदा जन्नत में रवाना थी वञो सुभान अल्लाह अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुटनि नेकियुनि में वॾी नेकी नेकियुनि में सभ खां भली नेकी आहे जो तोखे अल्लाह वारे सां मोहब्बत रखण वारो थी वॾी नेकी आहे ॿियूं नेकियूं आहिनि भलियूं फर्ज़ खे छॾिबो कोन हे फर्ज़ न आहे निमाज़ फर्ज़ आहे न आहे छॾिणो रोज़ो फर्ज़ आहे हज जेकॾहिं मालदार आहे त फर्ज़ आहे मालदार आहे ज़कात फर्ज़ आहे अबे अम्मा जी ख़िदमत फर्ज़ आहे हुकूकुल इबाद अदा करणु फर्ज़ आहे इहे फ़राइज़ अदा कया वञनि पर इन्हनि अमलनि में आसानी सां जन्नत में मोकिलण वारो अमल अल्लाह वारनि जी मोहब्बत आहे चओ सुभान अल्लाह नबी साईं फरमायो ॿ माण्हू क़यामत जे ॾिहाड़े ईंदा बजड़ा माण्हू ईंदा महशर जे मैदान में जमा थींदा ऐं
अल्लाह फरमाए तो नबी के मुझे सामो प्यारे हुंदा भई यार दुनिया में उनजी एक बे में यारी हुई बई ईमान वाला हुया पर एकड़ो इताअत गुजार हुयो एकड़ो अमल न करण वारो हुयो एकड़ो नेक साले हुयो भलाई जा अमल करण वारो हुयो ॿियो माण्हू हुयो त कलमे पढ़ण वारो कुल्फी वारे के बार पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मस्जिद में को कारोबार करे नबी सही फरमाने जो अल्लाह को के बरकत मिलदी को जो मस्जिद में कारोबार करे काजे खपाए विकणे मस्जिद में का भी शे विकरण हराम है समझो था जो मानो मस्जिद में काजे विकणे उनके झलियो पाण वठी उन मस्जिद में कारोबार कर न जो सख्ती से माने मस्जिद में कारोबार करण हराम या को गुमशुदा शे के कोले ऐलान करावा मुझे फिलानी जे गुम थी विया तांगे मिलिया ये ऐलान करे ना जो उनके जो अल्लाह को या जे मिलन थी को नबी साईं फरमायो साईं जी हदीस देखो मस्जिद में गुमशुदा शे जो ऐलान करे उनके तमा ये चो त अल्लाह तो कदो तो की अचे मिलदी को मस्जिद में जो दुकान खोले वे उनके चो त अल्लाह तो बरकत मिलदी इना नबी से मना कई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि अल्लाह जी बेफरमानी कई अल्लाह ताला फरमाई दो हुंदा भैया गड जो क्या हदीस में आप ॿुधो न मोहब्बत रखंदा त गड उठाया वेंदा भई गड ईंदा मीज़ान ते गड हुंदा अल्लाह ताला अमर फरमाई दो हिन जा अमल भला हिन के भलाई को वठो हिन जन्नत में वठी जन्नत जा मलाइका हिन के बाग वठंदा इज्जत सां झट सां राज सां हिन के इज्जत सां जन्नत में वठी पिया वेंदा ओदा ॿियो हिन जो दोस्त बेहयाई का कम करण वारो हुंदो अल्लाह फरमाए इनके जहन्नम जी बाहि में उछलायो है कणो दे जहन्नम में उछलायो नेके केरो पे बिना ए नेक साले तानो जने जन्नत के दरवाजे ते पहुंचदो ओ गुनहगार यार को यार रद कंदो अल्लाह हमारा ओ जन्नत में वने वाला ओ नेक बना खुदा दे वास्ते मुजीब का अल्लाह सिफारिश कर मुझो अपने गुनाह दे करे बदकारी दे करे जहन्नम में उछलायो पे वना खुदा ने वास्ते मुझी का मदद करे मुझी निजात यार ये बानो छात दो जो ने कदम रुकनी दा जन्नत दे दरवाजे ते भी रहंदो ओ जेके अल्लाह ड्यूटी रखी जन्नत में उमाने जी सोचंदो बहल जन्नत में सामो तो जुहूरू कसूरू महल मायू इनाम है जदो जन्नत में देसी कौन विंदो से जैसे पजे साथी के पार सकराए जन्नत में वठी सुभान अल्लाह ये मुमकिन ना है ये जीन तो सके वो तो अमर जारी जी वाला अल्लाह जो हुक्म जी हाने और जहन्नम जी बाहर में निकल दो ये वही दी ना मुझो यार ये वही जहन्नम में नहीं दो मां जन्नत में विंदो सी को जन्नत के दरवाजे ते भी रहंदो अल्लाह जो अमर थी दो बना जन्नत में वने ए सिर सजदे में रखदो रोई अर्ज करो मुझा मौला असा भई गद हुया सी जहन्नम में के दो मोकली मुके जन्नत में दो मोकली असा दी यारी तोड़ न असा के एक बेगा छिन न ए मुझा मौला ओ मुझा करीम तरफ ओ सालिया ओ मां अमल साले कर वारो या हो गुनहगारा पर दुनिया में गद
वठंदा हुयासीं, गॾु सफ़र कयासीं, गॾु मानियूं खाधियूंसीं। उन जे गुनाहनि जे करे उनखे जहन्नम में थो मारी। ए मुंहिंजो मौला, मां जन्नत में कोन वेंदुसि, या त मूंखे पंहिंजे यार सां गॾु जन्नत में उमार, या त मां बि जन्नत में कोन वेंदुसि। अल्लाह फरमाईंदो, ए मलाइको, इन गुनाहगार खे वठी अचो, इन सालिह जे सदके मूं अल्लाह इन जा गुनाह बख़्शे माफ़ करे छॾिया। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह फरमाईंदो, हाणे वञ तोखे बिना हिसाब किताब जे जन्नत में रवानो कयो। हिसाब किताब थियो, हाणे तुंहिंजा गुनाह बख़्शजी विया, माफ़ी मिली वई, तुंहिंजूं ख़ताऊं बख़्श थियूं, तुंहिंजा ऐब अल्लाह बख़्शे छॾिया। पर तो में अमल न हुयो, हिकिड़ो अमल हुई जेको तूं मुंहिंजे अल्लाह वारे सां मोहबत कंदो, उन सालिह सां यारी रखे, उन जे करे अल्लाह मुझे माफ़ करे। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह वारी संगत फ़ाइदो ॾे थी कि कोन्हे? माण्हू अल्लाह वारनि में छो था वञो, छा था वञो, वरी छा ॾिठो अथव, आस्थाननि ते छा मिलियो आहे, फैज़ाबाद विया हुयो, छा मिलियो तव्हांखे? बज़ाहिर त उन्हनि खे चयो थो बाबा दीन मिलियो आहे, दाढ़ी मिली आहे, क़ुरान मिलियो, हदीस मिली, हेतिरो दीन मिलियो, अञा छा कबे असांखे? भला जे अञा बि नथो वञे त चवी सदा इंतज़ार कर, इंतज़ार कर, क़यामत अचण वारी आहे, तूं हूंदे मां हूंदुसि, ॾिसूं त केरु थो जहन्नम में वञे, केरु थो जन्नत में वञे। कंहिंजी यारी कंहिंखे दोज़ख में थी वठी वञे, कंहिंजी यारी कंहिंखे जन्नत में थी वठी वञे। अल्लाह कंदो इंशाअल्लाह हे सालिह जी संगत पीर कामिल सां गॾु जन्नत में वेंदी इंशाअल्लाह। सुभान अल्लाह। मोहब्बत सच्ची हुजे, चाहत सच्ची हुजे, उल्फत सच्ची हुजे, खुदा जी इज़्ज़त जो कसम आहे त अल्लाह ताला सच्ची मोहब्बत जे ख़ातिर इंसान खे बख़्शे बि छॾींदो आहे, अमल बि बख़्शींदो आहे, जहन्नम खां बि निजात ॾींदो आहे, इज़्ज़त बि ॾींदो आहे, दुनिया आख़िरत जूं नेमतूं अल्लाह अता फरमाईंदो आहे। यारियूं दोस्तियूं सोची समझी रखंदा कयो, संगत साथ सोची समझी रखंदा कयो। ईअं न थिए जो तुंहिंजी यारी तुंहिंजे लाइ दुख जो सबब बणिजे, तुंहिंजी यारी तुंहिंजे लाइ बदकारी, तुंहिंजे बदकार जी यारी तुंहिंजे लाइ जहन्नम में वञण जो सबब बणिजे। अहिड़े यार खां परे भॼ, यार उहो कर जेको अल्लाह सां मिलाइण वारो आहे। समझ में ॻाल्हि आई कि न कोन्हे? ख़ुसूसन दुनियादारनि जी यारी खां बचो। अहिड़ो यार जेको दुनियादार हुजे, इन जी यारी में वेंदो न, वेंदो त रुॻी दुनिया जी ॻाल्हि कंदो। हे कारोबार करे हिन में हे फ़ाइदो आहे, हे कारोबार करे हिन में हे नफ़ो आहे। दुनियादार माण्हू जी यारी, हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि ॻाल्हि जो कौल आहे, दुनियादार जी यारी दिल खे मुर्दा कंदी आहे, अल्लाह वारनि जी यारी दिल खे ज़िंदा कंदी आहे। वरी जो सुभान अल्लाह। वलीअनि जी यारी छो अल्लाह वारनि जी यारी दिल खे छो ज़िंदा कंदी आहे? अल्लाह वारनि जी यारी में वेंदो न, क़ुरान ॿुधण खां मिलंदो, हदीस ॿुधण खां मिलंदी, नबी जो फरमान ॿुधण खां मिलंदो, दिल खे सुकून नसीब थी वेंदो। माशाअल्लाह। दादी में बैठे से अल्हम्दुलिल्लाह हमने करम नवाजी की किया, आज मदरसा पढ़ाया तो तकरीर करे पे माशाअल्लाह सुभान अल्लाह। रहनी है बरकत अल्लाह वाले जी नजर में माशाअल्लाह। अल्लाहुम्मा ज़िद फज़िल। एकड़ो ना है तेरा जेड़ा बैठा है। वकील अब्दुल रशीद मरहूम खलीफो मुर्शिद जो तां याद हो ब्रह्माणी एकड़ी जगह ते वियो तकरीर करण गया, सो हा तबलीग जगह वियो सफर में, वो एकड़ी जगह ते जलसो हुयो, मौलवी साहब जेको असल मुकर्रर हुयो तकरीर करण जे लाइ अचणो हुयो, ते देर कई। हिन वरी चयो बाबा हाणे मौलवी साहब तव्हां लाइ केॾी महिल ईंदो, मां फ़क़ीर माण्हू आहियां, चंद ॻाल्हियूं तव्हां चओ त मां बयानु कयां। हुन वटि तकरीर करण जे लाइ कोन विया, फ़क़ीर चढ़ लाउ करे
जैसे वो मौलवी आयो 15-20 मिनट तकरीर कई मौलवी साहब फोटो चाहे फकीर अंकस कर फकीर लतो उन मौलवी तकरीर के मान पे जाना है किन्ने मौलवी के लायो हो तो फकीर के उन्होंने के जो तकरीर सुभान अल्लाह वाह यार हां सुभान अल्लाह क्या मुझे मुर्शिद कामिल की करामत है सुभान अल्लाह अल्लाह हमारा जो फैज है इसो दुनिया परस्त मानू दुनिया से खाली दुआ अल्लाह हमारो अल्लाह जो दीन से खाली दुआ अल्लाह की मोहब्बत से खाली दुआ उन दुनिया की मोहब्बत के कढी उन जी जाय से अल्लाह जे वलीयन अल्लाह जे दोस्तन अल्लाह जे सालिहन की मोहब्बत पैदा करदो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या उम्मीद ना करी ने क्यों मगर
उम्मीद या करे आयो आई रब जे खजानन खे खरीद ना करी में क्यों मगर है तरबियत औलाद जी कान कई तो हिक घड़ी तरबियत औलाद जी ना कई तो हिक घड़ी अरस थे औलाद मां तो के खिदमत जी उम्मीद ना करी में क्यों मगर ओ ना करी मेहनत मुशक्कत गिफलतुन में गुमहली ना करी मेहनत मुशक्कत गिफलतुन में गुम रही सुस्त तो गाफिल काहिल पोए फरहत जी उम्मीद ना करी ने क्यों मगर ओ दिल पर साईं कर जुहद अव्वल पोए तवक्कल पर खुदा मुर्शिद दिल पर साईं कर जुहद अव्वल ओ तवक्कुल पर खुदा कामयाबी कामरानी रख बरकत जी उम्मीद और रख बरकत जी उम्मीद ना करी नेकी मगर तो के जन्नत जी उम्मीद ताजी जो कसम है नई शायरी संजली तो 16 साल लिखने जी एक अल्लाह दे मोट ते करना जन्नत जी उम्मीद न रख साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हां जन्नत में वञण वारो हिकड़ो माण्हू ईंदो अमल साले कई हज़रत जिब्रील अमीन अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो या रसूल अल्लाह वो माण्हू 500 साल इबादत कई असां ईंदा हुआसीं आसमान तां वींदा हुआसीं आसमान ते उन माण्हू खे असां सजदे में ॾिसंदा हुआसीं जॾहिं मरी वियो अल्लाह ताला फरमायो त हिन माण्हू खे मुंहिंजी रहमत जे सदके जन्नत में वञ वो माण्हू चवंदो मुंहिंजा मौला मुंहिंजा करीम रब मुंहिंजा अमल काफ़ी कोन हुया जो तव्हां चओ था त मुंहिंजी जन्नत मुंहिंजी रहमत जे सदके हिनखे जन्नत में वञ मूं निमाज़ूं पढ़ियूं रोज़ा रखिया सजदा ॾिना दुआऊं घुरियूं इबादत कई ॾाढ़ी अची कई पुराणो जुज़ 500 साल तुंहिंजी इबादत कयो अञा चवंदो त अमल जे करे न मुंहिंजी रहमत जे करे हिनखे जन्नत में वञो अल्लाह फरमाए वापस वठी अचो मुंहिंजूं नेमतूं अल्लाह जेके हिनखे कयूं आहिनि से हिकिड़े पुड़ में रखो ऐं हिन जा 500 साल जा अमल ॿिए पुड़ में रखो अमल रखंदा ऐं अल्लाह जी हिकिड़ी नेमत जेकी अखियूं ॾिसण जे लाइ अल्लाह ॾिनियूं आहिनि उहा ॾिसण वारी अख जी नेमत ॿिए पुड़ में रखंदा हिनजी 500 सालनि जूं नेकियूं हल्कियूं थी वेंदियूं अल्लाह जी हिकिड़ी नेमत जेका हुनजे मथां कई सागरी थी वेंदी अल्लाह फरमाईंदो हाणे हिनखे वठी जहन्नम जी बाहि में छॾा जॾहिं जहन्नम जा मलाइका गिरियो पिया वेंदा ओॾी महिल खड़े कंदो भला ए मुंहिंजा करीम रब बस पंहिंजी रहमत जे सदके मूंखे जन्नत ॾियो मां पंहिंजी रहमत जे सदके अल्लाह फरमाईंदो तोखे जेका मूं 500 साल अब इबादत जी तौफ़ीक़ ॾिनी न इहा बि अल्लाह जी रहमत ऐं नेमत हुई मुंहिंजी नेमत खां बग़ैर तूं मुंहिंजी इबादत न करे सघी हा मुंहिंजूं नेमतूं आहिनि जंहिंजे सदके मूं अल्लाह तोखे जन्नत में माणियो आहे मदीने वाले साईं फरमायो त बानो जन्नत में अमल कोन वठी वेंदा जन्नत में अल्लाह जी रहमत वठी वेंदी तो सुभान अल्लाह हिकिड़े साहबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह पोइ तव्हां बि अल्लाह जी रहमत जे सदके जन्नत में वेंदो तव्हां बि रहमतल लिल आलमीन नबी वाइसे तखलीक कायनात नबी मुझो दिल पर नबी जंहिंजे सदके जन्नत बनी आहे साईं फरमायो भाउ मां मोहम्मद करीम अल्लाह जी रहमत जे सदके जन्नत में वेंदुसि सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो नेकियूं कंदा रहो इहा अल्लाह जी तौफ़ीक़ आहे जन्नत में अल्लाह जी रहमत वठी वेंदी
हे जो मूसा कलीमुल्लाह चयो त 500 साल इबादत कई अथई हाणे अल्लाह ने मोट कर कि साईं अल्लाह बख्शींदो सही मूंखे अल्लाह माफ़ी ॾींदो हज़रत मूसा कलीमुल्लाह चयो तो ईमान त हाणे अल्लाह तो बख्शे ॾींदो ओडी मल मूसा कलीमुल्लाह ते कलमो पढ़ी ईमान आंदई हेदा कलमो पढ़ी दंग गई ओड़ा रूह निकली मूसा कलीमुल्लाह ते कलमो पढ़ी हे सब 490 साल में बाहिनी पूजा कई सुन्नहार बातों पे हुयुस इबादत कंदे कंदे हेडी जिंदगी गुजारी हेदा घड़ी दी मोहलत मिली वो अल्लाह जे नबी दी संगत नसीब थी या थोड़ी दे एक घड़ी हिकड़ो पहर हिकड़ो लम्हो अल्लाह जे नबी दी संगत मिली कलमो पढ़ी रूह ॾिठो मूसा कलीमुल्लाह ने तदबीर तदफीन कई उनके तदफीन करे उनकी कब्र ते बीठा फरमाइंदा बुधा कब्र में तुझो छा हाल थियो जे मूसा सोचे जेको कलमो पढ़ियो हुयम अल्लाह 500 सालनि जा गुनाह बख्शे छॾिया अॼु अल्लाह जी नेमत तुंहिंजे हेठां वेठो आहियां सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह अब का ॻाल्हि समझ में आई है कोन आई सुभान अल्लाह वो घड़ी जेका नसीब थी वने के चंगे के अल्लाह के महबूब जी रब के हबीब जी अल्लाह के प्यारे पाने दी वो मुस्तफा जी या मुस्तफा जे आशिक जी चो सुभान अल्लाह वो एकड़ी घड़ी दिल की दुनिया बदलाए छड़ी दिया वो एकड़ी घड़ी तकदीरों तब्दील करे छड़ी दिया वो एकड़ी घड़ी इंसान जे मथा जे करे बदकारी जो सायो होजे बुरी तकदीर जो सायो होजे एकड़ी घड़ी उन चंगन जी अल्लाह जे महबूबन जी बुरियों तकदीरों बदलाए छड़ी दिया दिल के जिंदा करे छड़ी दिया गुनाह का परे करे छड़ी दिया ज़ाहिर और बातिन में नूर पैदा करे छड़ी दिया सुभान अल्लाह तमा सच्ची बुधायो जरे हिते इंदा आयो मुझे मुर्शिद जे आस्थाने से कुछ घड़ियों हिकड़ो कलाक ब कलाक वेंदा आहिनि महफ़िल शुरू थिए थी क़िबला आलम सदा हिकड़ो कलाक बयान फरमाईंदा आहिनि कॾहिं को 1.5 कलाक थी वञे कुछ घड़ियों बयान ॿुधंदा आहियूं ॿुधायो मुर्शिद जी तकरीर ॿुधण खां पोइ दिलि खे सुकून मिलंदो आहे सुभान अल्लाह हितां वींदा आहियूं घर ताईं उन बयान जो असर हूंदो उन रूहानियत जो असर हूंदो चंद घड़ियों अल्लाह वारनि सां गुज़ारियो वक़्त सुकून जो गुज़रंदो असां जे हज़रत साईं हज़रत महबूब इलाही नमल्लाह बरकतहू फरमाईंदा हुया त फ़कीरनि जे लाइ ये महवार महफ़िल ईअं आहे जीअं फुकणे में हवा भरबी आहे न हवा भरजी वेंदी वॾो थी वेंदो पोइ पंहिंजे दुनिया जे कमनि में खफ़नि में हेॾे होॾे वेंदा उन फुकणे मां आस्ते आस्ते हवा पई निकिरंदी आहे महीनो पूरो थींदो फुकणो तकिड़ो ओतिरो जो ओतिरो थींदो वरी जो हिन सोबत में ईंदा त वरी अल्लाह जी रहमत सां भरपूर थी पवंदो सुभान अल्लाह समझ में आई ॻाल्हि देखो सुभान अल्लाह हज़रत सय्यदुना फुदाला रज़ियल्लाहु ताला अन्हु अल-इसाबा फी तमयीज़ सहाबा में हज़रत इमाम मुस्कलानी रहमतुल्लाह अलैह हज़रत सय्यदना फुदाला जो तज़किरो कंदे वाक़ियो बयान किया तो फुदाला तो फरमाया मुंह ईमान किया चलो सुभान अल्लाह सहाबी नबिया अवल हज़रत सय्यदना फुदाला काफिर हुयो ऐं हज़रत फुदाला तो फरमाया तो मां मदीने वाले साईं सां भरपूर दुश्मनी रखंदो हुयुसि तमाम सख्त दुश्मनी रखंदो हुयुसि एतिरो जो हिकड़े दफ़े छा थियो फुदाला तो फरमाए मुंहिंजा दिलबर नबी बैतुल्लाह जो तवाफ पिया फरमाइनि काबे जो तवाफ पिया फरमाइनि मुंहिंजा महबूब सुना पुठी रावी था काबे दे को कयूं दुआ पिया घुरनि मुंहिंजे हथ में खंजर हुयो मां महबूबनि खे क़त्ल करण जे इरादे सां आयुसि मुंहिंजे हथ में हुयो जो पार कयां हा त महबूब खे क़त्ल करे छॾियां हा जेॾो खंजर उलर कयुमि मथे खयुमि मुंहिंजे दिलबर नबी ने खणी मूं फुज़ाला ता विहारियो चओ सुभान अल्लाह हज़रत सय्यदना फुज़ाला तो फरमाए बैतुल्लाह जे साम्हूं मस्जिदुल हराम में महबूब सां पूरे इरादे सां पेश थियण जे लाइ जो आयो हुयुसि मुंहिंजे महबूबनि ने खणी जो निहारियो हिक खड़ी
छा ॾिसण हुयो मुझे दिल की दुनिया तब्दील थी वई हज़रत फज़ाला तो फरमाए मौमन करीमन फरमायो ओ फज़ाला छा अञा वक्त न आयो आहे जो मुंहिंजी दुश्मनी खां बाज़ अची अञा वक्त न आयो आहे जो ईमान आई ओ फज़ाला छा अञा वक्त न आयो आहे जो तोखे जहन्नम जी बाहि खां निजात ॾियारी वञे बेहयाई जो रस्तो छॾ कुफर ऐं शिरक खे छॾ हलिया ईमान आणो अल्लाह तोखे जन्नत लाइ पुकारे रहियो आहे फज़ाला तो चवे नबी जो फरमान जो ॿुधुम मुझे या रसूल अल्लाह तुझे लफ्ज़न दा कुर्बान वजा एक चाकू उछलाए कलमो पढ़ा मत तो ईमान दौड़े जो घड़ी आ मुझे मुझे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमो तो पढ़म पर दिल में अन्या महबूब जला बेर हुयो अन्या दुश्मनी हुई मुझे महबूब सुने मुझे सीने ते हथ रखो सीने ते हथ रखे फरमाया अल्लाहुम्मा अज़हिबिल गिल मिन सदरिल फुदाला ए मुझा मौला फुदाला जे सीने मां गिल खत्म कर कुफ्र खत्म कर या जेका दुश्मनी नबी जी आसा खत्म कर हज़रत फुदाला तो फरमाए बस हथ लगण जी देर हुई जेका दुश्मनी हुई सा महबूब जी मोहब्बत में तब्दील थी वई अबू मारन जिला आयो हुयुस हाणे दिल में चवे नबी सो इशारो करे पंहिंजी जान महबूब जे नाले ते फिदा करे छॾिया सुबह जो पहर हुयो मां वापस घर ॾे मोटा पियो रस्ते में हिकिड़ी औरत जो घर हुयो हसीन हुई महजबी हुई मां उन औरत ते फिदा हुयुसि तंहिंजे अच वञ हुई उन वटि ईंदो हुयुसि वेंदो हुयुसि मुंहिंजी माशूका हुई उनजे घर में अचण वञण हुयो बेहयाई जे लाइ बदकारी जे लाइ उन वटि वेंदो हुयुसि अॼु उहा रस्ते ते मुंहिंजो इंतज़ार पई करे मुंहिंजी बात पई निहारे हज़रत फुज़ाला तो फरमाए महबूब जी मोहब्बत सीने में समाए जो आयसि उन औरत ने हिक नज़र खणी रुको न निहारे कंध झुकाए अॻियां वधाए वियुसि घर जो दरवाज़ो जो वियुसि उहा औरत चवे ओ फुज़ाला नेड़ खणी त निहार या हसीन औरत तुंहिंजे इंतज़ार में बीठी आहे तोले बीठी आहे फरमाए तो फुज़ाला तो चवे ओ औरत बेहयाई जे लाइ सॾण वारी केॾी बि सुहिणी छो न हुजी केॾी बि हसीन छो न हुजी पर उन सोने सां उन हसीन मुखड़े वारे हबीब सां दिल जो सौदो करे आयो आहियां जंहिंजे नाले ते हुस्न ते दुनिया जा हक़ हसीन कुर्बान करे चओ सुभान अल्लाह जॾहिं खां ॾिठो अखियुनि मिठो महबूब महताबी फुज़ाला तो चवे जॾहिं खां ॾिठो अखियुनि मिठो महबूब महताबी लगी लोरी जिगर छोरी वधी
तौफीक अता फरमाए। रब असां खे सच्ची दिल सां तौबा करण जी तौफीक अता फरमाए। बुरनि यातन खां बचाए, बेहयाई जी बातुनि खां बचाए। अल्लाह असां खे उहो कम कराए जंहिंमें अल्लाह राज़ी, अल्लाह जो हबीब शर राज़ी थे। रब मुंहिंजो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजी बारगाह इक़दस में क़बूल मंज़ूर फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाहुम्मा सल्लि अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या अल्लाह से गुनाह माफ फरमा, खताओं दरगुजर फरमा। उहे कम करा जिनमें तू राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी थी। कर्ज़ वारनि जा कर्ज़ अला, बीमारनि खे शिफ़ा अता फरमा, साइलनि जा सुवाल पूरा फरमा, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान फरमा। मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा। मुंहिंजा मौला तूं असांजो थी असांखे पंहिंजो बना। दीन दुनिया जी नेमतुनि सां माला माल फरमा। बदकारनि जी यारी खां बचा, बुराई बेहयाई ऐं बुरी संगत खां असांखे महफूज़ फरमा। हे मुंहिंजा मौला पंहिंजे सालिहनि जी संगत में रहा, सालिहनि जी सोहबत में चार, सालिहनि जी संगत में मौत अता फरमाए। हे मुंहिंजा मौला क़यामत जे ॾिहाड़े सालिहनि सां गॾु उथार जा, सालिहनि जी जमात में मुस्तफ़ा करीम सां गॾु जन्नत में असांखे आला मक़ाम अता फरमाए। हे मुंहिंजा करीम रब इन आस्थाने खे क़यामत ताईं क़ाइम ऐं दाइम फरमा। मुंहिंजे पीर कामिल जे हिन घणनि आस्थान जे मथां पंहिंजो ख़ासि रहमत नाज़िल फरमा। दरबार शरीफ जे कांधिड़नि जो ख़ैर फरमा, दरगाह जे कांधिड़नि जो ख़ैर फरमा, दरगाह जे मुख़लिसीन जो ख़ैर फरमा, दरगाह जे मुख़य्यरनि जो ख़ैर फरमा। हे मुंहिंजा करीम रब हिन आस्थाने जे वफ़ादारनि जो ख़ैर फरमा। जे मुरादूं दिल में खणी आया आहिनि उन्हनि सभिनी जूं मुरादूं पूरियूं फरमा। हे मुंहिंजा करीम रब जेकी भी दोस्त हिन दुआ ते आमीन चवनि था तन सभिनी जा जाइज़ मक़सद मुरादूं पूरियूं फरमा। जेका ॿुधियूंसीं उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। असांजा गुनाह माफ़ फरमा, मौला असांजूं ख़ताऊं माफ़ फरमा। ए मुंहिंजा करीम रब असांजा ज़ाहिर कुछा ऐब लिकाए छॾ। ए मुंहिंजा मौला असांजा ऐब उखाड़ जा, असांखे पाण जॾहिं में शर्मिंदो न कजा। ए मुंहिंजा मौला असांखे गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमा। ए मुंहिंजा करीम रब सच्चो मुस्लमान बणजण जी तौफ़ीक़ अता फरमा। महबूब जी सच्ची चाहत ऐं उल्फत नसीब फरमा। उहे कम करा जिनमें तू राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी। ए मुंहिंजा मौला असांजे मुर्शिदनि कामिलनि सुने दिलबर साईं खे सिहत कामिला आजिला अता फरमा। उन्हनि जो सायो असां ते तादेर क़ाइम ऐं दाइम फरमा। सेहत वारी ज़िंदगी तनखे अता फरमा। संदे घराणे जो ख़ैर फरमा। मुर्शिदनि जी घर वारियुनि खे सिहत आफ़ियत तंदुरुस्ती अता फरमा। मुर्शिदनि जे औलाद अहल अयाल जो ख़ैर फरमा। मुझे पीर कामिल जी पूरी जमात के करम फरमा। जिते जिते करमी फकीर रहन था तन सभिनी जी को हिफाजत फरमा। कि मुझा मौला जेको घुरियो सी सो भी अता फरमा, जेको न घुरी सघिया आहियूं सो भी अता फरमा। मुझे अमर जीजल के सेहत कामिला आजिला अता फरमा। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी हबीबिना